कंबर ज़िले में IBA टेस्ट पास PST ऐं JEST उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि कोशिश डिजिटल खे ॿुधायो त साल 2021 में IBA जो टेस्ट पास करे 40 खां 50% मार्कूं हासिल करण बावजूद वेटिंग लिस्ट में रखियो वियो। उम्मीदवारनि सिंध जे वॾे वज़ीर, सूबाई वज़ीर तालीम ऐं कंबर जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे चयो त SNE पास कराए ऑफर आर्डर ॾेई बेरोज़गारी खां बचायो वञे। नवाबशाह में सरेआम मंशियात विकिरो थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं वकीलनि पारां गोलवाला कॉम्प्लेक्स खां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त कंदे शिराज चौक ताईं पहुती। रैली खे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त नवाबशाह में मंशियात जो विकिरो आम थी वियो आहे। शहर जी हर घिटी गली ऐं तालीमी इदारनि जे ॿाहिरि मंशियात जो विकिरो थी रहियो आहे। उन्हनि मुतालबो कंदे हुकूमत ऐं सदर पाकिस्तान खे अपील कई त नवाबशाह मां मंशियात जो ख़ात्मो कयो वञे। ॿिए पासे नवाबशाह में 3 साल अॻु पसंद जो परणो कंदड़ जोड़े जो नारी जे माइटनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। जोड़े खे कारोकारी करे मारण जूं धमकियूं मिलण बैदि नौजवान ऐं नारी ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। तालके दौड़ जे ॻोठ मोहम्मद रमज़ान ख़ान खोसो जे रहवासी शाहिद खोसो पंहिंजी ज़ाल मारवी ऐं अमड़ कज़बानू समेत ॿियनि घर भातियुनि सां गॾिजी नवाबशाह प्रेस क्लब आॾो संदसि ज़ाल मारवी जे भाइरनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदे इख़्तियारियुनि खे तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे।